मुरीद शाख खां ख़बर शेर नालो मुरीद शाख में वधण बदमनी ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल की वई आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वापारी लियाकत मेमण खां 20 लाख रुपया फुर कई वई आहे ऐं मुज़ाहमत करण ते ज़ख़्मी करण ऐं दुकानदार शबीर अहमद मेमण जे अगवा ख़िलाफ़ शहरीन कारोबार बंदि रखियो। शहरीन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवण आहे त लियाकत मेमण खां फुर कंदड़ 20 लाख रुपया वापसि कराए मुग़वी शबीर मेमण खे बाज़ियाब कराए वञे। ख़बर शेर नालो मुरीद शाख में वधण बदमनी ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल की वई आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वापारी लियाकत मेमण खां 20 लाख रुपया फुर ऐं मुज़ाहमत करण ते ज़ख़्मी करण ऐं दुकानदार शबीर अहमद मेमण जे अगवा ख़िलाफ़ शहरीन कारोबार बंदि रखियो। शहरीन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवण आहे त लियाकत मेमण खां फुर कंदड़ 20 लाख रुपया वापसि कराए मुग़वी शबीर मेमण खे बाज़ियाब कराए वञे। ख़बर अवां शेर नालो मुरीद शाख में वधण बदमनी ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल की वई आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वापारी लियाकत मेमण खां 20 लाख रुपया फुर ऐं मुज़ाहमत करण ते ज़ख़्मी करण ऐं दुकानदार शबीर अहमद मेमण जे अगवा ख़िलाफ़ शहरीन कारोबार बंदि रखियो। शहरीन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवण आहे त लियाकत मेमण खां फुर कंदड़ 20 लाख रुपया वापसि कराए मुग़वी शबीर मेमण खे बाज़ियाब कराए वञे। तफ़सील मालूम कंदासीं अकबर दश्ती असां सां लाइन ते मौजूद है। जी अकबर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही रात गुजरिया रात 7 वगे शबीर अहमद वापारी या पंहिंजो दुकान तस मुरीशाख शहर में होलसेल डीलर आहे पंहिंजो घर ॾांहुं वञी रहियो हुयो त राति ॾुआरी हिनखे असले जे ज़ोर ते खणी विया आहिनि। जेको पुलिस खे बर वक़्तु इतला मिलियो, पुलिस पीछो करे करे ॾुआरियुनि जे पोयां वियो, लेकिन फ़िलहाल पुलिस खे को बि अहिड़ो माण्हू हथ न आयो जेको शबीर खे बाज़ियाब करे। हाणे वारसनि जेको टे संगम जो मुरीशाख शहर सिंध पंजाब बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हिकु वाहिद शहर आहे मुरीशाख, जंहिंखे वारसनि रोड बंदि करे टायरनि खे बाहियूं ॾेई हड़ताल शटर डाउन हड़ताल करे रोड ब्लॉक करे छॾिया। उन्हनि जो इहो चवणु आहे जॾहिं तक शबीर अहमद बाज़ियाब न थींदो तॾहिं तक असां रोड ब्लॉक रखंदासीं। जी महिरबानी आगाह करण लाइ।